कोलेशन फॉर इंक्लूसिव ऐं गोट सिंगार फाउंडेशन पारां बुनियादी हक़नि खां महरूम तबक़नि, टी जिन्स सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि, माज़ूरनि ऐं औरतुनि जे सियासी इस्तेकाम ऐं जमहूरी अमल में शामिल करण ऐं उन अमल में उन्हनि खे पेश ईंदड़ मसइलनि जे हल लाइ ऐं अवामी आगाही मुहिम जे हवाले सां सखर जे डिस्ट्रिक्ट काउंसिल हाल में हिकु कन्वेंशन कोठायो वियो, जंहिंमें टी जिन्स सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि, माज़ूरनि, सिविल सोसाइटीअ जे अॻवाननि, वकील बिरादरी, गवर्नमेंट ऑफिशियल्स समेत औरतुनि शिरकत कई। कन्वेंशन में मौजूद माण्हुनि सिंध टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। जेके महरूम तबका आहिनि पाकिस्तान जे अंदरि, उन्हनि जी ख़ासि करे जेका नुमाइंदगी आहे मुल्क में, उहा शामिल कोन्हे का इक़्तिदार में, जंहिंजे करे हिननि ख़ासि करे जेको 1 मिलियन खां वधीक तबको आहे पाकिस्तान में, उन जी नज़रअंदाज़ कयो। उन जी सही आदमशुमारी कोन्हे का, उन मर्दमशुमारीअ में सही अञा अंग अखर न आया आहिनि। स्पेशली डिसेबल पर्सन्स ऐं स्पेशली ट्रांसजेंडर्स जे हवाले सां इहो प्रोग्राम रखियो वियो आहे, कन्वेंशन रखियो वियो आहे उन्हनि जे हक़नि लाइ कि पाकिस्तान जा जेके आइन ठहियल आहिनि 1973 जा, उन्हनि में तरमीम कई वञे ऐं जेके बि माज़ूर अफ़राद आहिनि उन्हनि खे सीट्स असेंबलीज़ में ज़रूर मिले। एटलीस्ट हर सूबे मां हिकिड़ो माज़ूर जेको आहे रिज़र्व कोटा ते लाज़मी अचे ऐं सेनेट में बि इन्हनि खे जॻह मिली वञे। त मज़ूर असांजो हिसो आहिनि ऐं उन्हनि जा हक़ असां ते वधीक आहिनि ऐं कानून साज़ी थी रही आहे त मज़ूरनि खे हर फील्ड में उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। जीअं त उनखे 500 कोटा नौकरियुनि में ॾिनी वई आहे, पर उहा अञा तमामु घटि आहे। उन्हनि खे इंडस्ट्रियल एरिया में बि नौकरियूं ॾिनियूं वञनि ऐं हींअर जेको इशू आहे त उन्हनि खे असेंबलियुनि में जेको आहे सो उहो पंहिंजो हक़ु ॾिनो वञे ऐं इहा उन्हनि जी जाइज़ घुर आहे। जीअं औरतुनि जूं सीटूं रखियूं वयूं आहिनि, जीअं अक़लियतुनि जूं सीटूं रखियूं, जीअं असां ख्वाजा सरानी में मख़सूस सीट रखी वञे, जीअं असां पार्लियामेंट में वञी एसपी में वञी असां पंहिंजो आवाज़ु पाण उथारे क्लूज़ करायो वञे। जेका गवर्नमेंट जी कॉन्स्टिट्यूशन जे हवाले सां राइट्स आहिनि उन में मख़सूस सीट जेकी नेशनल लेवल, प्रोविंशियल लेवल ऐं ज़िले जेको निज़ाम आहे उन में, छो त असां महसूसु कयूं था त जेसिताईं असांजो पंहिंजो हिकिड़ो नुमाइंदो असेंबलियुनि में न वेहंदो, हाउसिस में न वेहंदो, त हू असांजे राइट्स जी ॻाल्हि जेकी आहे उन हद ताईं न थी सघंदी। छो असां उन महिल पंहिंजी हक़ जी ॻाल्हि खे लेजिस्लेशन में आणे सघूं था जॾहिं असांजो पंहिंजो नुमाइंदो जंहिंखे ख़बर हुजे त असांजी डिसेबिलिटी जा इशूज़ छा आहिनि, असां कहिड़ी ज़रूरतूं आहिनि असांजियूं, असांजा सोशल एंड डेमोक्रेटिक राइट्स कहिड़ा आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां थींदा। छो त अगरि असांजो हिकिड़ो नुमाइंदो हूंदो, ॾिसो त अगरि डेवलपमेंट जेको प्रोग्राम थो थिए त उन एसेसिबिलिटी आहे, त एसेसिबिलिटी में उहो डिसेबल जे लाइ उते रैम्प अची वेंदी, उन बिल्डिंग जे एसेसिबल थी वेंदी। एजुकेशन आहे, एजुकेशन सिस्टम में ओड़ी क़िस्म जो सिलेबस में उहे शयूं इंक्लूड कराइण में असांजी मदद मिलंदी त जीअं हिसा से कमु थिए, जेको असांखे माशरे खां अलॻि थलॻि करण जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा जुमिला ऐं माशरी माण्हू जेका इस्तेमालु कंदा आहिनि, जॾहिं उहो सिलेबस जो हिसो हूंदो त उन में माण्हुनि खे एडोकेसी थींदी, उन्हनि खे ख़बर पवंदी त स्पेशल पर्सन बि हिकिड़ा माशरे जा इतमाद माण्हू आहिनि ऐं उहो सुठे में सुठी पंहिंजी नुमाइंदगी ज़ाहिर करे सघनि। 2% या 5% नौकरी ॾिनियूं वञनि ऐं उनखे सिंध असेंबली में, सूबाई असेंबली में, प्रोविंशियल असेंबली ऐं नेशनल में, सेनेट में जेको आहे त सीट्स ॾिनियूं वञनि ताकि उहे बि पंहिंजे माज़ूरनि जो आवाज़ उठाइनि। जसरा, माज़ूर, इनको हम बिल्कुल हमदर्दी और रहमदिली से तो देखते हैं, लेकिन इन्हें हम अपने बराबर नहीं समझते। ना ही रियासत इन्हें बराबर समझती है, ना ही सहूलतें जो है जिस लेवल की देनी चाहिए थी वो नहीं है, ना ही इनकी सेहत के लिए कोई जो है वो उस तरह की सहूलतें हैं। अब यहीं पे ही देख लें, कोई रैम नहीं है, कोई ऐसी जगह नहीं है कि किस तरीके से वो चढ़ के आते हैं, क्या करते हैं। हम जब अपनी बिल्डिंग्स बनाते हैं तो इनके लिए नहीं सोचते कि कैसे चढ़ेंगे, कैसे उसमें हिस्सा लेंगे। मैं तो इन्हें सलाम पेश करती हूँ कि अल्लाह ताला ने कुदरती माजूरी अगर इन्हें दी है तो अल्लाह ताला ने इन्हें हिम्मत भी बहुत दी है। ये अपनी हिम्मत के तहत चल रहे हैं, लेकिन 1972 के कानून में जो इन्हें हक़ दिया गया है वो हक़ इन्हें नहीं मिल रहा। असांजे पाकिस्तान के अंदर जेके महरूम शख्सियतूं आहिनि, ख्वाजा सरा ऐं डिसेबल माज़ूर अफ़राद, इहे ॿई तबका जेके आहिनि पंहिंजे हक़नि खां तमामु घणो महरूम आहिनि ऐं जेके ख्वाजा सरा असांजा आहिनि उहे बिल्कुलु पंहिंजे हक़ खां महरूम आहिनि। सो असांखे तमामु वधीक अफ़सोस आहे, इहो ॾुख आहे त असांजी पंहिंजी गवर्नमेंट, असांजी पंहिंजी अदलिया
त उहो असांजे बारे में कुझु नथी सोचे। जेके स्पेशल पर्सन जेके डिसेबल पर्सन चवंदा आहिनि जेके माज़ूर आहिनि हथ खां ऐं अखियुनि खां ख़ासि तौर ते उन्हनि जे हक़नि जे लाइ त जीअं असीं ॿियनि सभिनी इंसानियत जे इंसाननि जे हक़नि या असां ख़वातीन जे हक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं, पर हिते अॼु असां माज़ूरनि जे ऐं उन्हनि जेके ख्वाजा असरा आहिनि उन्हनि जे हक़नि जे बाबति ॻाल्हाए रहिया आहियूं ऐं असीं चाहियूं पिया त हिननि जा जेके हक़ आहिनि उन्हनि खे कानून साज़ीअ में शामिलु कयो वञे, बाक़ाइदा हिननि जे लाइ जेको आहे त उहो कानून पास कयो वञे, हिननि जे लाइ कोटा रखी वञे, हिननि जे लाइ तालीम जी कोटा रखी वञे, हिननि जे लाइ जॉब जे हवाले सां कोटा रखी वञे। ख्वाजा असरान खे माज़ूरनि खे जिन खे फ्रॉम द फर्स्ट डे मां सम्झां थो इग्नोर पियो कयो वञे ऐं हाणे इहो कल्चर ख़तमु कयो वेंदो ऐं इनखे इग्नोर न कयो वेंदो। कन्वेंशन में मौजूदु माण्हुनि जो चवणु हो त माज़ूर माण्हू खदड़ा फ़क़ीर ऐं औरतूं बि हिन समाज जो हिसो आहिनि। संदनि जे लाइ नौकरियुनि में रखियल कोटा खे वधायो वञे ऐं उन्हनि खे असेंबलियुनि में मख़सूस सीटुनि तहत शामिलु कयो वञे त जीअं हू पाण सां लाॻापियल माण्हुनि जे हक़नि जी हासिलात लाइ आवाज़ उथारे सघनि। कैमरामैन रज़ा लगाड़ीअ सां गॾु हसन अब्बास, सिंध TV न्यूज़ सखन।